अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एक नए वीलाग से गॾु आयो आहियां कासिम राजपर। नाज़रीन, असांजो ही अॼोको वीलाग सिर्फ़ु उन्हनि नौजवाननि लाइ आहे जेके सिंध पब्लिक सर्विस कमीशन में जी तयारी पिया कनि ऐं उन्हनि जो मज़मून आहे सिंधी। ऐं अॻु में असां नौजवाननि सां वाइदो कयो त असां मुख़्तलिफ़ मज़मूननि जे हवाले सां कीअं तयारी कजे, कहिड़े क़िस्म जा सवाल अची सघनि था, उन्हनि सवालनि जा जवाब ॾियण लाइ कहिड़े क़िस्म जा किताब पढ़जनि। असां कोशिशि कई त इन सिलसिले में असां पंहिंजे नौजवाननि जी रहनुमाई कयूं ऐं हर मुमकिन कोशिशि कंदासीं त हीउ सिलसिलो जेसि ताईं असांजा नौजवान पंहिंजो इम्तिहान नथा ॾियनि तेसि ताईं इहो जारी रखूं। पर उन खां अॻु मां हिकिड़ी गुज़ारिश कंदो हलां त जेकॾहिं तव्हां असांजो सिलसिलो ॾिसणु चाहियो था मुसलसल, त असांजे हिन चैनल खे तव्हां सब्सक्राइब कयो ऐं जेको आइकॉन आहे बेल जो उन्हनि खे दॿायो त जीअं असांजो इन सिलसिले में जेके वीडियोज़ हुजनि उहे तव्हां ताईं पहुचंदियूं रहनि। हाणे असां जीअं त ॻाल्हि पिया कयूं सिंधी मज़मून जी या सिंधी सब्जेक्ट जी, जेको सिंध पब्लिक सर्विस कमीशन मां लॻभॻि के 52-53 नौकरियूं आहिनि। जेकॾहिं उम्मीदवारनि जो पाण हिसाबु लॻायूं था त इहो हज़ारनि में आहे ऐं हाणे तमामु मुख़्तसिर नौकरियूं, नौजवाननि जो तइदादु तमामु घणो आहे ऐं मुसलसल जेके नौजवान, छो त असां ऐलान कयो हुयो त भई असां रहनुमाई कंदासीं, त पोइ नौजवान मुख़्तलिफ़ आहिनि, के टेलीफोन वसीले, के व्हाट्सएप वसीले, के फेसबुक वसीले राब्तो कनि था ऐं हू सवाल जेके कनि था उहे दिलचस्प आहिनि ऐं मां चाहियां थो त उहे सवाल तव्हांजे आॾो बि रखां जीअं तव्हांजी रहनुमाई थींदी। हल मिसाल तौरु नौजवान चवंदा आहिनि साईं किताब कहिड़े क़िस्म जा पढ़जनि या कहिड़ा किताब हुजनि उहे पढ़जनि, ऐं उन सां गॾोगॾु चवंदा त साईं जीअं त असां या त 5-8 साल अॻु में इम्तिहान पास कयो आहे या वरी असां रेगुलर यूनिवर्सिटी जा शागिर्द न रहिया आहियूं पर कॉलेज साइड खां इम्तिहान ॾिनो आहे, तंहिंजे करे असांजी जेका क़ाबिलियत आहे उहा शायदि इन हिसाब जी न आहे। मां नथो सम्झां त इन लाइ असांखे परेशान थियणु घुरिजे। असांजा तमामु घणा नौजवान जेके कॉलेज साइड खां पढ़ी चुका आहिनि उहे तमामु न सिर्फ़ु ॿिया नंढा मुक़ाबले जा इम्तिहान पर गॾियल चटाभेटी जा इम्तिहान वफ़ाक़ी सतह ते या सिंध सतह ते न सिर्फ़ु पास करे चुका आहिनि पर सुठनि नंबरनि सां पास करण जे करे हुननि खे सुठा ग्रुप पिणु मिली चुका आहिनि। हाणे नौजवाननि जो ॿियो सुवालु हूंदो साईं किताब कहिड़े जेके लेखक जा मुस्तनिद आहिनि। हाणे इन लाइ पाण नथा चई सघूं त अलिफ़ जो बे जो जीम जो हुजे। मां अॻु में बि हिकिड़े प्रोग्राम में गुज़ारिश करे चुको आहियां त जेसि ताईं असां लाॻिया पियल यूनिवर्सिटी हिकु या लाॻिया पियल यूनिवर्सिटियुनि पारां सिंधी अदब असां वटि हिन महिल ताईं बदकिस्मती या लिसानियात जो धार सब्जेक्ट कोन्हे को, सिंधी अदब जे हवाले सां जेके बि यूनिवर्सिटियुनि में अवेलेबल या दस्तियाबु सिलेबस आहे, जेसि ताईं असां वटि उहो सिलेबस न हूंदो तेसि ताईं मां नथो सम्झां असां बहितर तरीक़े सां तयारी करे सघंदासीं। मिसाल तौरु पाण जेकॾहिं चाहियूं रिकमेंड किताब आहिनि उन सिलेबस में ख़ान बहादुर मोहम्मद सिद्दीक़ मेमून साहब जो सिंधी अदबी तारीख़ आहे, बलोच साहब जी सिंधी अदबी तारीख़ आहे, डॉक्टर ग़ुलाम अली नाले जो ज़बरदस्त किताबु आहे, प्रोफेसर मंगाराम मलकाणी साहब जो सिंधी नसर जी तारीख़ तमामु बहितरीनु किताबु आहे। हाणे वेझराई में जेकॾहिं पाण चऊं त अकबर लगारी साहब जो किताबु तमामु सुठो आहे। मुख़्तियार मल्हार जा हिकु न पर केतिरा ई किताब आहिनि उहे तमामु बहितर आहिनि। जेकॾहिं MCQs जे हवाले सां पाण ॻाल्हि कंदासीं, मुश्ताक मसरूर बारीचो लगातार किताबु लिखे पियो। वेझर में हिकिड़ो किताबु मूंखे तमामु ज़बरदस्त लॻो, ख़ासि तौर ते जेके CSS नौजवान कनि था या सूबाई सतह ते गॾियल चटाभेटीअ वारो इम्तिहान कनि था, यूसुफ सिंधी साहब जेके तव्हां उनखे खाका बि चई सघो था, मज़मून बि चई सघो था, मुख़्तलिफ़ सिंधी अदीबनि जा लिखिया आहिनि। उहो शानदार क़िस्म जो किताबु आहे ऐं तयारीअ लाइ तमामु घणो मुफ़ीद थी सघे थो। तारिक अज़ीज़ शेख जे किताब जो ॿियो छापो अची चुको आहे। वेझर में सीमा अबड़ो साहब किताबु पंहिंजो तरतीब ॾिनो आहे, वहाब जरवार किताबु तरतीब ॾिनो आहे। इहे मां मुख़्तसिर ॿुधाए, पर जेकॾहिं किताबनि जी जेका लिस्ट 4 मकाला मोहम्मद इस्माइल उरसारी साहब जो किताबु जेको आहे उहो शानदार क़िस्म जो किताबु आहे जंहिंमां तमामु घणी तयारी थी। जेसि ताईं असां जेके नसर आहे, नज़म आहे या शाइरी जो जेको हिसो आहे उन जी या नाविल जी, ड्रामे जी तारीख़ बाबति मुस्तनिद असां हवालनि सां न पढ़ंदासीं। हाणे थिए छा थो त ख़ासि तौर ते जेके वेझर में किताब आहिनि, मां कंहिं 1 या 2 या 3 लेखकनि जी ॻाल्हि नथो कयां, जेके वेझर में किताब आया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ पब्लिशर्स पारां शाया थियल आहिनि, उन्हनि में तमामु घणियूं ग़लतियूं आहिनि। ख़ासि तौरु ग़लतियूं कहिड़े क़िस्म जूं आहिनि, सन ग़लति आहिनि। मिसाल तौरु कंहिं जे लेखक जी ॼम जी तारीख़ ग़लति आहे त कंहिंजे वफ़ात जी तारीख़ ग़लति आहे ऐं कंहिंजे किताब जो नालो ग़लति आहे
ऐं मिसाल तौरु हिकिड़े किताब शेख हयात साहब जे हवाले सां मां ॻाल्हि कंदुसि। किताब जेकर हुन को 40-50 लिखिया आहिनि त असां जेके मुंहिंजे नज़र मां हिकु ॿ वेझर में शाया थियल किताब आया पंहिंजो त हिन जे हवाले सां किताब आया तयारी जे हवाले सां, उन्हनि में 4 या 5 या 6 किताब हुजनि। परवीन मूसा मेमण साहब जा किताब वेझर में आया आहिनि, उहे बि ज़बरदस्त आहिनि। पर मुंहिंजी ॻाल्हि पई कई त हाणे थिए छा थो, जेकॾहिं तव्हां शेख हयात जा या असांजा वॾा जेके शाइर आहिनि या वॾा नसर नवीस आहिनि, अफ़साना निगार आहिनि, उन्हनि जा हिकु ॿ किताब पढ़ंदव त उन सां मसइलो हल न थी सघो। हाणे मां जेका गुज़ारिश कंदो आहियां ख़ासि तौर ते नौजवाननि जे हवाले सां, ऐं जेके नौजवान सॼो ॾींहुं मुंहुं विझो वेठा आहिनि सोशल मीडिया में ऐं हुननि मुख़्तलिफ़ ग्रुप ठाहिया आहिनि, जेकॾहिं व्हाट्सएप वसीले या फेसबुक वसीले, जेकॾहिं उन में मुंहुं विझो वेठा आहिनि त उहे मां सम्झां थो गुज़िरियल प्रोग्राम में मूं ॻाल्हि कई, अॼु बि मां साॻी ॻाल्हि कयां थो त पंहिंजो नुक़सानु था कनि। मिसाल तौरु कनि छा था त साॻिया सवाल जेके किताबनि में मौजूदु आहिनि, उहे साॻिया सवाल हिकु भेरो ॿीहर रखे चवनि था इहो इन जो जवाबु चवंदो। मुंहिंजे ख़्याल में इहा ॻाल्हि मुनासिबु न आहे, इन सां वक़्तु ज़ियान थिए थो। इहे किताबनि में शयूं मौजूदु आहिनि। हाणे तव्हां अहिड़ी का नई ॻाल्हि ॾियो जेका किताबनि में मौजूदु न आहे, जेके तव्हां ॾिठा आहिनि या पढ़िया आहिनि या मुताले जे हेठि रहिया आहिनि, उन्हनि में मौजूदु न आहे। तव्हां उहा इंफॉर्मेशन ॾियो त उहा बहितर थी पवंदी। हाणे हिकिड़ी जेका हिन सॼी सूरत हाल में ख़राबी पैदा थियल आहे, जेका मूं निसाब जे हवाले सां ॻाल्हि कई, सिलेबस जे हवाले सां जेका मूं ॻाल्हि कई, त ऐं मूं जेके मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि सां जेके बि उन्हनि जो वास्तेदार फोरम्स आहिनि, इहा ॻाल्हि उते रखी बि ज़रूरु आहे त उन्हनि यूनिवर्सिटियुनि पारां जेके सिलेबस में या निसाब में जेके किताब रिकमेंड थियल आहिनि या जिन जी सिफ़ारिश या तजवीज़ ॾिनल आहे त हीअ किताब तव्हांखे पढ़ा आहिनि, उहे घणे भाङे असां वटि मार्केट में मौजूदु न आहिनि। तमामु घणा कराची यूनिवर्सिटीअ जे हवाले सां सिंधी अदब जी जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं, पाण सिंध यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कंदासीं, शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कंदासीं, ऐं पाण वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कंदासीं, उन्हनि जा जेके किताब आहिनि जीअं त निसाब उन्हनि जो तमामु घणो पुराणो आहे। मूंखे जेका कुझु चङाई नज़र आई सिलेबस जे हवाले सां, हालांकि किताब उन में बि ॾाढा पुराणा ॾिनल आहिनि, उहो शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी, पर हुननि किताबनि जो तइदादु एतिरो घणो ॾिनो आहे जो जेकॾहिं उहो सिलेबस जो जेको आहे दस्तावेज़, उहो ई को तक़रीबन 18 खां 20 पेजनि जो आहे। तंहिंजे करे कोशिशि इहा कजे त नौजवाननि जी हिमत अफ़ज़ाई इन तरीक़े सां थी सघे थी या हुननि जी रहनुमाई उन तरीक़े सां थींदी त हुननि खे मुस्तनिद क़िस्म जा किताब असां ॿुधायूं। ऐं मां उन हवाले सां इहा गुज़ारिश कंदो हलां त जेकॾहिं तव्हां वटि 1, 2 या 3 किताब बहितर आहिनि, त जेकॾहिं किथे सन में या वफ़ात जे सन में या ॼम जे सन में या किताब जे नाले में मुग़ालतो आहे, त तव्हां कोशिशि कयो त 3 या 4 किताब भेटे ॾिसो। ऐं पोइ जेकॾहिं तव्हां सम्झो था ऐं का उन में तव्हांजी रहनुमाई नथी मिले, को किताब तव्हां वटि अवेलेबल न आहे, त पोइ असांजो फोरम मौजूदु आहे, मुख़्तलिफ़ दोस्तनि जा ग्रुप ठहियल आहिनि, उते तव्हां कॉन्टेक्ट करे सघो था। असांजे हिन जेको मुंहिंजो वीलाग आहे उन में जेकॾहिं तव्हां हेठां ॾिसण खां पोइ पंहिंजो कमेंट रखणु चाहियो, उन में कमेंट में तव्हां रखंदव त मां कोशिशि कंदुसि तव्हांखे, जेकॾहिं तव्हां को फ़ोन नंबर ॾियणु चाहियो त मां फ़ोन नंबर वसीले, जेकॾहिं तव्हां फेसबुक जी का ID ॾियणु चाहियो उन वसीले राब्तो करे जेका मुमकिन हूंदी उहा ज़रूरु मदद कंदासीं। असांजो मक़सदु इहो आहे त असां नौजवाननि जी वधि खां वधि रहनुमाई कयूं ऐं उहे नौजवान जेके मायूस थियनि था त भई असां कॉलेज साइड खां इम्तिहान ॾिनो आहे, असां उन तरीक़े सां शायदि तयारी न करे सघूं। हाणे उन में जेका असां वटि मजमूई तौर ते ख़राबी आहे उहा आहे त घणा नौजवान कॉपी करे आया आहिनि ऐं हू चाहिनि था को शॉर्टकट मिले जंहिंजे वसीले हू सत निकिरे। हाणे तव्हांखे हिकिड़ी शइ बिल्कुलु चिटी तरह ज़हन में विहारणु घुरिजे त हीअ का भोग या मज़ाक न आहे, 17 ग्रेड जी नौकिरी आहे। जेकॾहिं गॾियल चटाभेटीअ में तव्हां नौजवाननि खे ॾिठो हूंदो त हू पंहिंजे इम्तिहान जी तयारीअ लाइ हिकु साल महिनत था कनि, 8 खां 10 कलाक पाण खे कमरे में बंदि था कनि, लाइब्रेरियुनि में वञनि था, के नौजवान त 18 कलाकनि ताईं पढ़ी पंहिंजी मंज़िल जी कोशिशि कंदा। पर असांजा नौजवान उहे जेके मुख़्तलिफ़ मूं जीअं गुज़ारिश कई त हू सुवाल इहे ई कंदा आहिनि, साईं किताब इहो ॿुधायो, टाइम न आहे। टाइम बिल्कुलु तव्हां वटि मौजूदु आहे। किताब उहो खणो जंहिंमां तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु MCQ जी तयारी न कयो, पर जेकॾहिं तव्हां तारीख़ खे पढ़ंदा वेंदव, पंहिंजा
कलम ऐं पाण सां को किताब गॾु रखो, कापी गॾु रखो, उन में पंहिंजा MCQs पाण ठाहींदा वञो त उन सां तव्हांजी सुठी रहनुमाई थी सघे थी। पर जेकर तव्हां इहो चओ त असांखे को शॉर्टकट मिलंदो ऐं असांखे का अहिड़े क़िस्म जी की मिलंदी जेका तव्हांखे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहान में मदद ॾींदी, लिखत वारे इम्तिहान में, त मां नथो सम्झां त अॼु ताईं का अहिड़े क़िस्म जी की मौजूदु आहे या का गाइड मौजूदु आहे जेका सिधी रीति तव्हांखे शॉर्टकट वसीले लिखत वारो इम्तिहान पास कराए ऐं वाह ताईं पहुचाए। तंहिंजे करे तव्हां कोशिशि कयो त वधि खां वधि किताब पढ़ो, वधि खां वधि महिनत कयो ऐं जेके निसाब में ॿुधायल किताब आहिनि उहे तव्हांखे ॾियो। मां कोशिशि कयां पियो थो, मूंखे 2 यूनिवर्सिटियुनि जा सिलेबस जा किताब या सिलेबस मिली चुको आहे। जेकर 4 यूनिवर्सिटियुनि जो असांखे सिलेबस मिली वेंदो त उनखे हिकु जॻह ते कंपाइल करे मां कोशिशि कंदुसि त उहो नौजवाननि लाइ फेसबुक वसीले या व्हाट्सएप जे हिकिड़ो ग्रुपनि वसीले मां उन्हनि ताईं पहुचायां जीअं उन्हनि जी रहनुमाई थी सघे। असांजो ही चैनल तव्हां ॾिसंदा रहो। असां कोशिशि कंदासीं त जेके सिंधी अदब जे हवाले सां नौजवान जेके माहिर आहिनि, जेके किताब लिखंदा रहिया आहिनि, इन हवाले सां जना मुख़्तियार मल्ला साहब आहे, पंहिंजो तारिक अज़ीज़ शेख साहब, या जेके दोस्त कराची में रहनि था या ॿिया दोस्तनि खे बि असां चयो आहे त हू अचनि हिते ऐं असांजे स्टूडियोज़ में नौजवाननि जे, या मूं कोशिशि कई आहे त उन्हनि जे ऑफिसनि में वञी असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मक़सदु इहो आहे त नौजवाननि जी सुठे तरीक़े सां रहनुमाई करे सघूं। ॿिया नौजवान जेके ॿियनि मज़मूननि जा आहिनि उहे मायूस न थियनि। मूं कोशिशि कई आहे त सिंध जे कॉलेज खाते में जेके नौजवान ऐं ख़ासि तौर ते 11 या 14 वारी कमीशन पास करे चुका आहिनि ऐं उन्हनि जी अञा मेमरी बहितर आहे, उहे सुठी रहनुमाई करे सघनि था, उन्हनि नौजवाननि खे मुख़्तलिफ़ मज़मूननि लाइ असां कोशिशि करे दावत ॾींदासीं। तंहिंजे करे कंहिं बि दोस्त खे, नौजवान खे मायूस थियण जी घुरिज न आहे। हीउ मुक़ाबिलो सख़्तु आहे, तंहिंजे करे इहा कोशिशि कयो त तव्हां वधि खां वधि टाइम पंहिंजी पढ़ाईअ खे ॾियो ऐं पढ़ाईअ ते तव्हां पूरो ध्यानु ॾींदव त हीउ तव्हां जेको इम्तिहान जो मरहलो आहे उहो मुकमल करे सघंदव। क़ासिम राजबर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह।